तारीख़ हमेशा फ़ातिहनि जा नाला यादि रखंदी आहे, पर कॾहिं कॾहिं हाराईंदड़ बि अहिड़ा हूंदा आहिनि जेकी ज़मीर जी अदालत में फ़ातिह बणिजी वेंदा आहिनि। अहिड़ो ई हिकु किरदारु हमीर सुमरो जो बि आहे, जंहिंजी बहादुरी खे तारीख़ नज़र अंदाज़ कयो पर वक़्त खेनि दफ़न थियण न ॾिनो। हीउ सिंध जो उहो हुक्मरान हो जंहिं झुकण खां मरण बहितर सम्झियो। अचो त संदसि बहादुरी जी दास्तान खे तारीख़ जे तख़्त मां कढी वक़्त जे वीराननि में ॿीहर ज़िंदा कयूं। आउं आहियां अज़ीज़ ज़ौर ऐं मां आहियां ग़ुलाम सैयदा फ़ातिमा, ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अज़ीज़ ज़ौर ऑफिशियल फेसबुक पेज। हमीर सुमरो सिंध जो उहो विसारियल हीरो जंहिं ग़ुलामी खां इनकार करे मौत खे क़बूल कयो। ही सुमरा ख़ानदान जो आख़िरी हुक्मरान हो। उहो दौरु जॾहिं दहली सल्तनत सिंध खे पंहिंजे कब्ज़े में आणण थे चाहियो। अलाउद्दीन खिलजी पंहिंजी फ़ौजी ताक़त, दहशत ऐं दौलत सां हर इलाइक़े खे झुकाए रहियो हो। पर सिंध में हिकु बादशाह अहिड़ो हो जंहिं वटि फ़ौज घटि हुई पर गैरत बेमिसाल हुई। दहली मां पैगाम आयो त ताबेदारी क़बूल कर, राज रहंदो, दौलत मिलंदी, बस झुकणो पवंदो। पर हमीर सुमरे जो जवाब तारीख़ बणिजी वियो। चयाईं त सिंध जो राज कंहिंजी ख़ैराती महिरबानी सां नाहे हलियो। असां ग़ुलाम बणिजी जीअण खां आज़ाद रही मरण खे तरजीह ॾियूं था। हिते ताक़त जो मुक़ाबिलो गैरत सां हो। दहली जी फ़ौज वधीक हुई, सिंध जा सिपाही घटि। हुमेर सुमरो खे पहिरीं ख़बर हुई त जंग जो फ़ैसिलो संदसि हक़ में न हूंदो। शिकस्त मुमकिन नाहे पर झुकण नामुमकिन। हू आख़िरी सिफ़ में बि विढ़ियो ऐं आख़िरी साह ताईं बि। जंग ख़तम थी सिंध हाराए वई, हुमेर सुमरो क़ैद कयो वियो। दहली जी दरबार में हुन लाइ आख़िरी मौक़ो हो। हुकुम थियो त ताबेदारी क़बूल कर, ज़िंदगी मिली वेंदी। पर हुमेर सुमरो पंहिंजे सिर खां अॻु पंहिंजो वक़ार बचायो ऐं चयो त बादशाह उहो नाहे जेको तख़्त बचाए, बल्कि बादशाह उहो आहे जेको गैरत बचाए। तंहिंखां पोइ हुमेर सुमरो खे शहीद कयो वियो। मञूं था त हू फ़ातिह न हो पर बुज़दिल बि न हो। हुन जे झुकण सां तख़्त वापसि मिली सघियो थे, पर क़ौम जी ग़ुलामी संदसि ज़मीर खे क़बूल न हुई। अॼु असांजा किताब हिन खे विसारे वेठा आहिनि, पर सिंध ॼाणे थी त कंहिं हिन लाइ सिर ॾिनो। तारीख़ संदसि किरदार खे इन करे विसारियो छाकाणि त हू फ़ातिह न हो। हुन कंहिं वॾी सल्तनत जो कसीदो न ॻायो। यादि रखो त तारीख़ अक्सर उन्हनि खे विसारे थी जेकी हक़ जी राह में हाराए वञनि था। जेकॾहिं वाक़ई असां सिंध जा हीरो फ़ख्र जे क़ाबिल सम्झूं था, उन्हनि जे किरदारनि खे समाज ऐं दुनिया में आम करणु चाहियूं था, त पोइ अहिड़ा किरदार छो वक़्त जी धूड़ में दफ़न थी विया? असांजा तारीख़दान छो उन्हनि खे हाईलाइट न करे सघिया? छो असांजी मीडिया अहिड़नि किरदारनि खे मंज़र आम ते न आंदो? ग्लेडिएटर, ब्रेव हार्ट, एलेक्जेंडर, किंगडम ऑफ हेवन, ट्रॉय या 300 जहिड़ियूं फिल्मूं तारीख़ी हीरोज़ ते अंग्रेज़ ठाहे सघनि था। जलालुद्दीन अकबर, तानाजी मालुसरी, बाजीराव पेशवा, भगत सिंह, पृथ्वीराज चौहान ऐं उधम सिंह जहिड़नि किरदारनि ते इंडिया फिल्मूं ठाहे सघे थो। पर असांखे हमीर सुमरो, होश मोहम्मद शीदी, शाह इनायत शहीद, राय ॾियाज, राजा ॾाहिर, दरिया ख़ान लगारी या रूपलो कोल्ही जहिड़नि किरदारनि ते फिल्मूं ठाहिण में तकलीफ़ थिए थी। हर सिंधी फिल्म में वॾेरो जेको माइट कंहिं ॻोठ मां कंहिंजी भेण खणी वेंदो आहे, पोइ भाउ धारेल बणिजी ॿेले में लही वेंदो आहे। ॾेखारण जे लाइ असां वटि ॿियो त कुझु आहे ई कोन, न तारीख़, न किरदार, न मज़ामत, न जदोजहद। बसि धारेलनि जे हथ में रिपीटर ई ॾेखारणो आहे। अॼु जे दौर में मीडिया ज़हननि जे चकास लाइ अहम रोल प्ले करे थी। इन करे सिर्फ़ु अख़बार में कालम लिखण सां ज़हनी तब्दीली कोन ईंदी। इन लाइ वीडियोग्राफिक ऐं फिल्म इंडस्ट्री खे ज़िंदा करणो पवंदो ऐं उन्हनि किरदारनि खे पर्दे ते आणियो जेकी तारीख़ में शिकस्त जूं तोहमतूं खाई दफ़न थी विया। यादि रखो त उहे माण्हू हीरो नाहिनि जिन फ़तेह जो जशन मल्हायो, बल्कि असल हीरो उहे आहिनि जिन आज़ादी लाइ पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करे छॾियो।